अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां शेयर कंदासीं। जी हाँ दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हां इहो सोचे रहिया हूंदो मंसूर खान ऐं कून जी बि शादी कॾहिं थींदी, इन्हनि जो रिश्तो थींदो बि सही या इहे अफ़वाहूं आहिनि इन ड्रामे में। दोस्तों इन जो ठाह बि थींदो अचण वारनि किस्तनि में ऐं बिल्कुलु मंसूर खान अॻिते हली करे इन्हनि खां इहो रिश्तो वठंदो राज़न ऐं ककर वारनि खां ऐं इन पंहिंजी शादी बि कंदो ऐं इहे सभई दुश्मन ठाह कराईंदो ऐं शाहनवाज़ खान जेको शैतानियूं करे रहियो आहे फ़िलहालु वक़्ती तौरु उन खे कामयाबियूं मिलंदियूं रहंदियूं अॻिते हली हू नाकाम थींदो। ड्रामे जे वेझो ख़तमु थियण जे वेझो शाहनवाज़ खान नाकाम थी वेंदो ऐं राज़न ऐं ककर वारा बि सम्झी वेंदा असां सां जेको बि गेम थी रही आहे सॼी शाहनवाज़ करे रहियो आहे, इहो ई कमु करे रहियो आहे, असांखे तॾहिं नथो ठहणु ॾिए। अॻिते हली इहा सीन जेको आहे न तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त मंसूर खान जेको आहे पंहिंजी जेका चाल खिरंदो आहे उन खे कामयाबु करण जे लाइ कुझु बि कंदो आहे। हू चाल न खिरंदो, हक़ सच जे रस्ते ते माण्हुनि खे वठी ईंदो आहे त ठहो भली ॻाल्हि आहे, विढ़ो न, विढ़णु शैतान जो कमु हूंदो आहे, शैतानगिरी न कयो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, असांजे चैनल शाद कुतुब व्लॉग खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा ऐं दोस्तनि पंहिंजे प्यारनि ताईं बि हिन जी लिंक शेयर कंदा, फेसबुक ते बि शेयर कंदा।